कोटली मोहम्मद कबीर खां ख़बर शामिल क्यों पिया। अज़हर बुयो जी रिपोर्ट मुताबिक फ़कीर सजाद अली अबड़ो दरगाह लोड़ो शरीफ सगियूं जे रहवासी प्रेस क्लब कोटली कबीर पहुची मीडिया वारनि खे ॿुधायो त साल अॻु अयाज़ अली अबड़ो मूंखे गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो, जॾहिं त मुंहिंजे वारसनि सीरियस हालत में इमरजेंसी अस्पताल पहुचायो जिते मूंखे होश कोन हो। जॾहिं त मां कुझु ॾींहं बीमार रहण खां पोइ ॻोठु आयुसि त कुझु नेक मर्दनि मुंहिंजे बाबा साईं खे चयो त तव्हांजो पाण में फ़ैसिलो था कयो, जंहिं ते बाबा साईं उन्हनि खे जवाबु न ॾेई सघियो ऐं फ़ैसिले जो टाइम रखियो। जॾहिं त फ़ैसिलो दरगाह लोड़ो शरीफ जो गादी नशीन फ़कीर साईं शुआबुद्दीन लोड़ाई, कंडियारो सूफ़ी फ़कीर मुश्ताक अहमद तुनियो ऐं सरदार शाहनवाज़ खान अब्बासी जी सरपरस्तीअ में थियो। जॾहिं त मुअज़्ज़िज़िन फ़ैसिले में अयाज़ अली अबड़ो खे 50 किलोमीटर परे नेकाली ॾिनी, पर उन फ़ैसिले खे 1 साल गुज़रियो आहे त उहो साॻियो माण्हू अयाज़ अली अबड़ो ॻोठ जे आसपास में अचे वञे थो ऐं राति जो ॻोठ में अचे थो। असां उनजे वालिद फ़कीर मुनव्वर अली अबड़ो खे दाह ॾिनी त उन्हनि चयो त तव्हां भली कानून जो दर खड़कायो, असां खां ज़ोर आहे। जॾहिं त असां थाणे ते वञी NC दाख़िल कराई त हुननि ड्रामो शुरू कयो आहे त असांजो भाउ अगवा थी वियो आहे, जेको सरासर कूड़ आहे। उन्हीअ में का बि सदाकत कोन्हे। हुन फ़ैसिले जी भञकड़ी कई आहे। हाणे कूड़ा ड्रामा थो करे। असां हद जे SHO ऐं SSP नौशरो फिरोज़ खे अपील था करियूं त हुन कातिल ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। सजाद अली अबड़ो दरगाह लोड़ो शरीफ सगियो बेटा साईं, मुंहिंजे अचण जो मक़सदु इहो मीडिया जे आॾो त कुझु ॾींहं पहिरियां मामिलो सोशल मीडिया ते हले पियो त फ़कीर अफ़ज़ल अबड़ो जेको फ़कीर मुनव्वरुद्दीन लोड़ाईअ जो पुटु आहे, जेको ॿुधायो पियो वञे त अगवा कयो वियो आहे ऐं उहो अगवा फ़कीर असगर वारनि ऐं फ़कीर सजाद वारनि अगवा कयो आहे। ऐं उन टॉपिक ते अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो अगवा जो जेको कुझु आहे इहो ड्रामो आहे। का बि अगवा कुझु बि न थियो आहे। उन जो रीज़न, उन जो मामिलो हीअ आहे त 14/5/2022 ते असांजो दरमियान के मामला मसाइल थिया हुया, जंहिं ते फ़कीर मुनव्वर अली अबड़ो जो पुटु जेको अयाज़ अली अबड़ो आहे, जंहिं मूंखे गोली लॻाई